अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा सावल खान हाणे चाकर खान जे गालण में अची करे पंहिंजे सोट खे माफ़ करे छॾींदो। छा सावल हाणे जाबिर खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो। छा हसीना बेगम हाणे कासिम खान के मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण खां मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे सावल खे अहिड़ी तपटी पढ़ाईंदो ऐं सावल जेको आहे उन्हनि जे ॻाल्हियुनि में अची करे हू पंहिंजे सोट हैदर खे माफ़ करे छॾींदो। छो जो चाकर खान जेको आहे हैदर खे पंहिंजे उताक ते घुराईंदो ऐं उन खां सॼी हक़ीक़त पुछा कंदो ऐं हैदर जेको आहे उनखे चवंदो त मां जेको आहे शमीर जो कातिल न आहियां। शमीर जा कातिल जेके नरूंडो ऐं जाबिर खान आहिनि ऐं सोट सावल जेको आहे मुंहिंजे ॻाल्हियुनि मथां भरोसो नथो करे। इन खां पोइ चाकर खान जेको आहे सावल खान खे बि घुराईंदो। सावल खान खे सम्झाए सावल खान खे चई छॾींदो त मूं हैदर सां ॻाल्हायो। हैदर जेको आहे वारे भाउ जो कातिल न आहे। अगरि जेकॾहिं हू कातिल हुजे त पोइ हू साफ़ साफ़ चई छॾे हा। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे उनखे ख़बर पइजी वेंदी त हाणे जेको आहे मुआरे भाउ शमीर जो कातिल जाबिर खान आहे ऐं पोइ जाबिर खान सां मिलंदो। जाबिर खान खे चवंदो त हाणे जेको आहे मुआरे भाउ शमीर जो कातिल तूं आहीं। हाणे मां तोखे कॾहिं बि बख़्श करण वारो न आहे। छो जो मां बि आख़िरकार सावल आहियां ऐं तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। तोखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए सभु हिसाब किताब तोखां पूरा कंदुसि। जाबिर खान चवंदो त सावल खान ईअं तूं मुंहिंजे मथां इल्ज़ाम न हण। अगरि जेकॾहिं मां ॾोही न थियसि त पोइ मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि ऐं पोइ मां तोखां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। सावल खान चवंदो जाबिर खान मूं सॼी रिपोर्ट वरिती आहे ऐं मूं सॼी हक़ीक़त मालूम कई आहे। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे उहो कासिम खान जे मथां एतिरो त ज़ुल्म कंदो ऐं कासिम खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो मां तोखे हाणे आज़ादु करण वारो न आहियां। छा त तूं मूंखे कीअं धमकी ॾी ऐं मूंखे मारण जी कीअं पे प्लानिंग ठाही पर तोखे हाणे मुंहिंजे मथां केर बि न बचाईंदो। तूं तड़पी तड़पी हिते मरी वेंदे। कासिम खान चवंदो त हसीना बेगम तुंहिंजो भलो ईंदी आहे त तूं मूंखे हिते ई मारे छॾ। अगरि जेकॾहिं मां तुंहिंजी क़ैद मां बची वियुसि त पोइ मां तोखे चाकर खान जे हथां माराए छॾींदुसि ऐं पोइ तोखे ज़लील ऐं ख्वार बि कंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। हसीना बेगम चवंदो त कासिम खान तोखे मोकिल जेको करणो थी वञी कर। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जी सीधी ख़्याल रखो। खुदा हाफ़िज़।